जी हमद सना तारीफ़ तहमीद अज़मत किबरियाई अल्लाह हिकड़े वादहू ला शरीक लहू जे लायक ज़ेबाए सज़ावार है जेको सदाई तमाम तारीफ़ हैं सारी इबादतें जो अकेलो लायक है मुस्तहिक है। बादहू ला तादाद बेशुमार अनगिनत दुरूद सलाम जा फुल निशावर थिए। उमूमन अल्लाह करीम जे तमाम मोकलल बरगुज़ीद नबी पैगम्बर रसूल मथे ख़ास खुसूसन आंजे मुझे पूरी कायनात के आखिरी नबी इमामुल अंबिया इमामुल हुदा जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक ज़ात मथे जैसे ज़रिए से अल्लाह तबारक व तआला पां गुनहगार के दीन इस्लाम जड़ो रोशन रस्तो ॾेखारियो भटकल वाटे मथा हटाए सीधी वाट ॾेखारी। हाज़रीन जुमा अल्लाह पाक जे पाक कलाम में जा सूरह अल कहफ में जा मूं चंद समा अल्फाज अल्लाह ताला जो तिलावत क्या है। इन आयत में अल्लाह तबारक व तआला उन नौजवान जो ज़िक्र किया है जो अल्लाह ताला जी रिज़ा ला करे अल्लाह तबारक व तआला जी राज़ी पेला करे कुर्बानी ॾिनो हो जैसे असाब कहफ चयो वञे थो। पाण हिन मुंदे मथे अचूं था तंहिंखां अॻियां पाण वटि फिल वक़्तु शादी ऐं निकाह जो दौरो आहे मौसम आहे करणी पण खपे। दरअसल निकाह सुन्नत आहे हिन में को शक न आहे पर पां उम्मत मोहम्मदिया जे हिन दौर जे इंसान हिन निकाह खे एतिरो मुश्किल तरीन बनाए छॾियो आहे जे हर नाईअ मथे गुनाह ऐं ज़िना आसान थी चुको आहे। बट निकाह में एतिरियूं शर्तूं एतिरा असबाब एतिरा ॾेज एतिरियूं शर्तूं लॻायूं वञे थियूं जे हर माण्हू जी पहुच खां इहा ॻाल्हि ॿाहिरि आहे। मुंहिंजो उनवान नौजवान जे ताल्लुक़ सां आहे पर निकाह जे ताल्लुक़ से चंद आसां में गुज़ारिशूं रखंदुसि। पां वटि जेको रस्म रवाज रहा पांखे उम्मीद हुई इन ॻाल्हि जी जे अल्लाह पाक पां वटि वरक़ को वारींदो उलमा इकराम अचींदा पां वटि आई मुरवजा बिदतूं हुरियूं रस्मूं ऐं रवाज निकिरी वेंदा माशरो ख़ासी चीले ऐं ख़ासे सुहिणे रस्ते मथे अची वेंदो। पर जूं जूं दवा की मर्ज़ बढ़ता गया जीअं जीअं पां वटि इल्मु आयो अल्लाह ताला जी दीन जी समझ आ वई तीअं तीअं पां में बुरायूं बेहूदगियूं बेहयायूं खोटियूं रस्मूं खोटा रवाज उरूज मथे हलिया वञे पिया। पंहिंजे ॻोठ जो हाजी अब्दुर्रहीम मरहूम अल्लाह ताला उनकी कबर मथे करोड़ों रहमत नाज़िल फरमाए अज नो अगिया 10-15 वर पांखे इन ॻाल्हि नो पहिरीं मुतनब्बह करे वियो हो। अज पोइ उनकी रिकॉर्डिंग ही पां शौक़ से सुनो था अल्लाह उनजो इनके तमाम अजर अता फरमाए। वो इन ॻाल्हि जी तरफ़ इशारो कयो है पर पां चीलो न सुधारियो ऐं अॼु उन ही चीज़ मथे आहियूं सुनो पिया वाह वाह कयूं पिया। तंहिंजे अलावा मुख़्तलिफ़ मौज़ू मुख़्तलिफ़ उनवाने मथे पां इन निकाह ऐं विहां जे ताल्लुक़ से ॻाल्हि पां में सुॼे थियूं सुनो पिया। अने उहो दौर वेंदो रहियो जे पां में जालत हुए को चए जाइल रहिया सम्झे नथा उहो दौर वेंदो रहियो। उहो दौर जालत जो दौर तहिड़ो हो जहिड़े माण्हू खे धको अचींदो हो त ॼार ॿधी ने इलाज थी वेंदो हो। वो दौर जालत जो दौर तहिड़ो हो जहिड़े रूईअ मथे चटणियूं रड़े ने इंसान खाई हाज़मो करे छॾींदो हो। वो जालत जो दौर तहिड़ो दौर हो जहिड़े माण्हू किरणे जा छोड़ा रड़े ने मानियूं पचाए खाइदो पे। अॼु VIP दौर टेक्नोलॉजी जो दौर आला दौर इल्म जो दौर होने के बावजूद पां अहिड़ी अंधी गहरी तकलीफ़ में गिरफ़्तार थी चुका आहियूं जंहिंजो इहातो पां अल्फाज़ में नथा करे सघूं। मुझो मौज़ू लंबो है पर आउं बिल इख़्तिसार आखे इशारो कंदो हलां जे संग में जो रस्म रवाज आई कंहिं पण हदीस वॾा साबित करे अचो
ने ई को मुद्दा कढण वॾी ॻाल्हि न आहे। 4-8 नौजवान थिए, 4-8 मुआशरे जा मज़बूत माण्हू थिए, 4-8 मुआशरे जा मज़बूत आगेवान थिए। अल्लाह जे फज़ल से उलमा इकराम के रात जे अदरात जो सॾु कंदा या जे सॾ मत लब्बैक चवंदा। रब जे फज़ल से रातो राति मण मुरवजाम बिदतूं खुराफात रस्मूं निकिरी सघे थियूं। पर हर के माण्हू खे ॻाल्हि सिबाए पंहिंजी होए त करणु ख़ासो आहे, बुरो आहे जे रस्मूं रवाज वञा ई त 8-8 ॾींहं पाण वटि डूसियूं हले थियूं। को छेड़े में भूतड़ो ॿधई अचे, को गजरी टोकरी ॿधई अचे, को ॾेढो ॿधई अचे, को नियापो खणी अचे। अहिड़े तरीक़े सां निकाह जे ॾींहुं जेको पाण वटि औरत ऐं मर्द जो इख़्तिलाफ़ थिए थो, जेको अकठियूं थिए थो, ऐं इन ॻाल्हि मथे हैरान थी वेंदा जे विया हिकिड़े जो हुए थो पोइ हुनजे साथ कईअ जा विया थिया वञा। तव्हां ख़बर आहे उन बेपर्दगीअ जे अंदरि ई माहौल पाण हिन वक़्तु किन माहौल में जियो पिया। 2024 जो दौरु आहे, पाण हींअर साह खणो पिए दौरु कयो आहे जे हिकिड़े घोट जे साथ कईअ जा विया थिया वञे। तव्हां ख़बर आहे उहो पाइण वारो हिकिड़ो हुए थो, कईअ औरतुनि जूं इज़तूं तार तार थी वञे थो इन विया में, कईअ औरतुनि जा लिबादा खजी वञे था, कईअ औरतुनि जा इज़त जा जनाज़ा खजी वञे था, कईअ नियाणी जे अब्बा जूं गर्दनूं झुकी वञे थी। कंहिं कयो इन जो ज़िम्मेदार केरु? ही पाण पिण अॼु सोशल मीडिया मथे ईंदारियो जॾहिं निकाह जा ॾींहं वॼनि था त सोशल मीडिया मथे घोट जा वीडिया या वायरल थिए था। कल मेरे यार की शादी है, शादी थींदे वॻी रहंदो पाण मिणी जा ठोना ॼाणो था। ज़िम्मेदारी है, शादी है तो बस वो ये घोट चढ़िए तो घोड़े मत सवार भले छड़ा रहे। इस्लाम को तरीक़ा देना है, इस्लाम को उसूल देना है, इस्लाम के उसूल के नाफिज क्यों है उन्हें तमाम ना इस्लाम जे तमाम उसूल के पा लथोड़े मार फगा छो जैसे नतीजो पाँच अखियां अगे भोगियों पिया। आत्म हत्या की सूरत में, तलाक की सूरत में, घर टुटे की सूरत में, आम सामा व्याही जो क्वालिटियूं खणण की सूरत में कुरो है। इन जिम्मेदार केर है? ये पाँ पिण जिम्मेदार है। फरिश्ते अची इन कम में बिगाड़ ना वेंदो ऐं जन्नात अची इन कम में बिगाड़ ना वेंदो। ॿिए उत्तर प्रदेश में यूपी मदारस में ॿिए मुल्क में अची माण्हू हिते बिगाड़ ना वेंदो। जिम्मेदार आहियूं तो पाणी बस्ती जा समकी क़ौम आहियूं। सही कॾहिं पासे थींदो जॾहिं जागरूक थींदासीं। जी हाँ, इहा आहे ख़ुशीअ जो मौक़ो आहे। ॾियणु गिनणु अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मनाई लाइक़ु आहे, पर तहरीरी अंदाज़ में फलाणे हेतिरी ॾिने हाणे हिनखे हेतिरी ॾियणी पवंदी, फलाणो आयो त पाण खे विझणो पवंदो। किन हदीस में तारीख़ जी किन किताब में लिखल ॾिठा आहे जे इन चीज़ खे रस्म रवाज बनाए लाथो आहे। हिकिड़ो माण्हू ग़रीब निकाह करणु चाहे थो, उहो वीचारो फाथल आहे। फाथल हिन ॻाल्हि में जे वीचारो कुरो ॾे नियाणीअ खे। पाण उमिरि मथे उमिरि कयूं पिया, हज मथे हज कयूं पिया, हिकिड़े ग़रीब जो इज़त लूट चइबो पाण ख़बर न आहे। तवाफ़ मथे तवाफ़ ऐं कुरे ॾींहुं तवाफ़ सां छुटकारो थी वेंदो। कई अहिड़ियूं नियाणियूं पंहिंजे घरे, पंहिंजे मकान, पंहिंजे कोठे, पंहिंजे करी, पंहिंजी पंचायत में सिर्फ़ु 5 रुपये लाइ करे वेठियूं हुई। जे कंहिं वटि धागीनो न आहे, कंहिं वटि ॾेज न आहे, कंहिं जंहिंखे सामई ॾिनो उन वटि मकान न आहे, ज़िम्मेदारी कंहिंजी तो गुरुपा तवाफ़ करे छुटी वेंदासीं। इहो हुकूक बाद में अचे थो। ये ज़िम्मेदारियूं ई पंहिंजियूं जे पंहिंजी ज़िम्मेदारी जी तरफ़ मुतवजा थियूं ऐं वना फना गोरूं ॼनी वेडिया अलाणो फलाणो इन जो इस्लाम में आख़िर किथे सबूत की न मिलंदो। निकाह आहे, जुमे में घोट आयो है, अड़ोस पड़ोस जो माण्हू है, चे जो लाइक़ु है तो चओ बेशक। ऐं को ग़रीब है ख़बर पए थी निकाह करे थो ऐं सवारे हथ से ख़ैर ॾेई चओ, अवरे खे ख़बर न पए जे फलाणे माण्हू केतिरा ॾिने। हीउ हेल खणियो चए, हीअ जबले में सामई जे ॾिठे जे हेल खणी आयो आहे। पीतीअ मथे स्टिकर लॻाए खणियो चए फलाणो मामू पीती खणी आयो आहे। तैसे छगड़ो कबाट खणियो चए केरु चए फलाणो आजी खणी आयो आहे। हीउ कुरो आहे। ॾेखाओ रियाकारी इस्लाम हिन ॻाल्हि जी इजाज़त न ॾे। खुले दिलि से ॾियो, मना न ई ॾिने जी ऐं इमदाद कयो। शादी वारो जीअं शादीअ जे ॾींहुं उनखे कई ख़र्चे जी ज़रूरत हुए थी, तीअं मदद जो ज़रूरत पवंदो हुए थो न, पाण उनजी मदद कयूं, हिन में को हर्ज न आहे। पण मूं ॾिनो आहे, पोइ ॾूसियूं सारियूं पियूं, मुखो नेल ॾिने, हुन दड़की ॾिने, हुन मड ॾिने, हुन ॾेढो ॾिने, मड़े लिखियो पियो हाओ भाई सवारे हुनजी निकाह मूर्त कीअं न आहे तुंहिंजो बाद वेंदो रहियो। ला पिण जे घर जे मथे पाण बोझ आणियूं था।
कुला पिण जे घर जी औरतें खे आदई में चऊं था, कुला इस्लाम खे ऊंधी छुरीअ सां कूं था, कुला रस्म रवाज खे पाणी बोध ॾियूं था। ज़िमेदारी कंहिंजी? सिर्फ़ु उलमा जी। जे मौलवी मेंबर मथां चीखे चलाए होॾी हलिया वञे, बाक़ी पोइ असीं ॼाणो असांजा कम ॼाणे। निकाह हूंदी त पिण ई अचींदा, मजबूर ई पढ़ाईंदा, केॾा वेंदा। जनाज़ो हूंदी त हिकिड़ो न ॿियो हाज़िर थी वेंदो। इहा ॻाल्हि भुली वञो पाण। जेकॾहिं उलमा इकराम हिकिड़े प्लेटफॉर्म मथे अची वञे, जेकॾहिं उलमा इकराम मुतहद थी वञे, न पंहिंजी क़ौम जे हाल मथे असांखे रोम न अचे, काबे जे रब जी कसम जनाज़ो सड़े पियो को मुसले ते अॻियां उबे लाइ तयारु न थिए। इहा हालत पंहिंजे मुल्क जी आहे। अलगर्ज़ इन घणी वस्तु में नौजवान जो पर किरदारु गच आहे। ॾोसल रिटायर उन खे ऐं कढी विझो, उन खे सम्झाईंदा, उहे सम्झी वेंदा। उहे झूने दौर जा माण्हू उन जा वॾा मग़ज़ ई उन खे ई सम्झाईंदा, उहे सम्झी वेंदा। पर नौजवान नस्ल जो हिन ॻाल्हि में घणो हिसो आहे। अने ख़ुशूसन शादीअ जे मौक़े मथे, विहांउ जे मौक़े में जेको पाण बेपर्दगी थिए थी, ऐं इन जो ज़िमेदार केरु आहे? हर माण्हू त हिन ॻाल्हि जो मुकल्लफ़ न आहे जो उन वटि उतारा हुआ, उन वटि अलॻि अलॻि जॻह में पंहिंजा जेको ॾोसल विहांउ कंदा हुआ, जर बत हुआ, अगरचे उहो कमु ख़ासो न हो। हिकिड़ो माण्हू दलील ॾे जे गाम में के छनो आॾियो हुए, खेतरे में लमा माण्हू ईंदा हुआ, उठ घोड़े जूं सवारियूं हुयूं, लमा काज हूंदा हुआ, उतां ई माण्हूअ खे ख़बर न हूंदी निकाह किथे आहे। 8-8 ॾींहं माण्हू 15-15 ॾींहं छना आॾींदा पिया, सण सुणींदा पिया, कौज फलाणे जी निकाह आहे। सॼा ॻोठ माण्हुनि जा इकट्ठा थींदा उनजी इमदाद लाइ करे। हीअ ओटे मथे मंडप खणे उबो आहे, हितां परदोर जा हिन पासे भाॼियूं हूंदियूं, हिन पासे माण्हू हूंदा, पोइ मोबाइल जी चिठियूं हुन में वञे पई। अगरि जे अल्फाज़ मुंहिंजा बुरा आहिनि, पर पंहिंजे माशरे जी अक्कासी सिर्फ़ु पंहिंजे हिन गाम जी न, आंखे पछम जी इहा ॻाल्हि आहे। से कॾहिं जॾहिं पाण जागरूक थींदासीं, जॾहिं पाण जागरूक थींदासीं। सॼे ॻोठ जी जेकॾहिं इज़त आहे त पाण मिणी जी उहा इज़त आहे। अहिड़ो न आहे जे फलाणे फरी जे त हुन में अखी विझां, हुन ॻोठ जी त हुन मुस्लमान उम्मत जी और कोई पंहिंजी इज़त आहे। ऐं साहबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहि अजमईन जो आंखे बेशुमार लातादाद अहिड़ियूं मिसालूं मिलंदियूं। जे मुशरिकीन मक्का जॾहिं तिजारत लाइ वेंदा हुआ त नौजवान नियाणियूं मां साहबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहि अजमईन जे घर बतौर अमानत छॾे वेंदा हुआ। उहो पाण उहो कीअं न आहे। अलगर्ज़ मुंहिंजो क़ुर अज़ीम जी आयत तव्हां समय तलावत कई आहे। दवा मुख़्तसर हुए, जेकॾहिं फ़ाइदो करे त बहितर आहे। जागरूक थियो इन रस्म रवाज के, इन घोरे के, इन वनाए के, इन ॼनी के, मिणी के रफ़ा दफ़ा करे हिकिड़े प्लेटफॉर्म मथे अची मुतहद थी अल्लाह लाइ करे कंहिं मौलवीअ जी ॻाल्हि मथे न अमल कयो, कोई वांदो न आहे। गमे उहो अचे चई हलियो वञे, कोई वांदो न आहे। पंहिंजे जे मुआशिरे जी इज़त लाइ करे, पंहिंजे जे गाम जी नियाणी जी इज़त लाइ करे, कंहिं ग़रीब जो कंधु हेठि न झुके तंहिं लाइ करे, कंहिं ग़रीब जी नियाणी पंहिंजे जे घर उमिरि न खाई वञे कंहिं लाइ करे, पंहिंजे जे मुआशिरे खे ख़ासो बनाइण लाइ करे इहे क़ुर्बानी ॾियूं। पाण तयारु थियूं, पंहिंजे मुआशिरे में अहिड़ा नौजवान तयारु थिए, पंहिंजे मुआशिरे में अहिड़ा चंद बुज़ुर्ग सियासत लीडर जंहिंखे वोटे में सभे उपजारे त उहो तयारु थिए। इहे चीज़ूं ग़लति ई पाण कढणियूं पवंदियूं। पाण वोट थिए तरह मीटिंग कयूं था, रस्तो बणे तरह मीटिंग कयूं था, नर्मदारो अचे तरह मीटिंग कयूं था, लाइट वारो अचे तरह मीटिंग कयूं था। अल्लाह लाइ, अल्लाह जी दीन लाइ करे कोला मीटिंग नथा कयूं। जे भई रस्मो रवाज थिए पिया, मौलवीअ खे सॾु कयो, 4 हुन फरीअ जा माण्हू अचे, 4 हिन जा अचे, 4 हुन जा अचे, केरु करे त तव्हांखे हुन ज़बाई काट करणो, बात ख़तमु। अल्लाह जे फज़ल सां मने निकिरी न तव्हांखे हिन में हथियार खणे जो आहे, न तव्हांखे हुन से वेड़े जो आहे। भई इस्लाम ना कहें, पाखे मौलवी चई चई उभी रहिया आहियूं, पाण मुतहद गाम वारा थी विया, पाखे न रस्म रवाज नो एतिराज़ असीं कीअं करणु ॾींदासीं। तोखे मदद खपंदी, अल्लाह जे फज़ल सां असीं गाम सॼो बग़ैर कंहिंखे चए तो जो नालो ॾेई तो मदद कंदासीं। पाण इहे ॻाल्हि में रस्म रवाज में हथु कढी छॾियो। अने इहे रस्म रवाजूं केरु करे थो ख़बर आहे? ग़रीब वीचारो कुर करे, उन वटि तव्हां खाधे के न हुए, जेको नाले वारा माण्हू हुए था, जंहिंजी सुञाण हुए थी, जंहिंजो बराबरि हुए था, माण्हू अचे जे फलाणो माण्हू लीडर हो, सरपंच हो, ऐं सभे हो, मां गाॾी मिल्कते वारो, विहां भेड़ा धूम धाम से करे छॾे, विहां खे उगा छॾे। सुन्नत जी सीरो आहे विधे तूं तारीफ़ कई जो विहां भेड़ा धूम धाम से कहे, विहां भले हेड़ा हुए। हज़रत अब्दुर्रहमान इब्न औफ रज़ी अल्लाह तआला अन्हु जो विहां थियो, तारीख़ में मशहूरु वाक़ियो आहे। ये माण्हू मके में जा अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला करे तने तना अकेलो मके जे वादीअ खे चीरे थो, पंहिंजो सॼो लश्कर मके जे वादीअ में विराए थो।
पुत्र झटिजी वञे थो, सवारी झटिजी वञे थी, ऐं घरे वारी झटिजी वञे थी, तने तना जिस्म मथे टुटल ख़बर आई, ये मके जे वादीअ खे चीरे थो, मदीने जे सहरा खे चीरे थो, हुजाज इकराम उमिरि वारा विया हूंदा। जे अॼु गाॾीअ से माण्हू थकी वञे पिए थो, अब्दुर्रहमान इब्न औफ रज़ी अल्लाह ताला अन्हु हिकिड़ो मशकीज़ो बगल में खड़ी ऐं पग चीरे हुई, उल्फत कंहिंजी, मोहबत कंहिंजी मदीने जे मीर मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुई। पर ही माण्हू जरा मके में मदीने तशरीफ़ खणी अचे थो, जरा मदीने में निकाह करे थो, अल्लाह जे रसूल खे ख़बर नथी हुई जे अब्दुर्रहमान निकाह कई है। या जंहिं माण्हू लाइ आयो आहे, मदीने जो मीर है, मुल्क जो गवर्नर है, मस्जिद जो इमाम है, अल्लाह जे रसूल है, आख़िरी नबी है, जंहिं लाइ आयो उनखे ना ई चए त निकाह थी वई। ॿिए ॾींहुं अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला अन्हु जी जिस कपिड़े में को ख़ुशबू या दाग ॾिठे में आया, अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछे कि अब्दुर्रहमान ये दाग कुरे जाए या ये खुशबू कुरे जी है? तो अब्दुर्रहमान बिन औफ रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाया मुझे आका मुकाल निकाह कई। ॿिए ॾींहुं अल्लाह जे रसूल खे ख़बर पई, हीअ त कंहिंखे नथो चए यार तो यहाँ काई ख़बर न समाचार न को की ख़बर, न ककूतरी न नियापो न फोन न मैसेज, ये निकाह का सॾे भई चओ न अब्दुर्रहमान इब्न औफ अल्लाह जे रसूल किथे चयो आहे, तूं किन खेत्र जी मोरी तोखे आऊं चवां, मूं की काज था कयो की न नियाणी जी निकाह कई हुई, चई सघो था न। पोइ मयार करे पियो यार, वरी छोरे खे वरी आंखे चयोसीं न फलाणे खे चओ अॼु मूंखे बाज़ार में फिरी आयो चएसि, हीअ कुरो आहे, हीअ जहालत खे पाणी ॾियणु आहे, हीअ जहालत जे पौधे वणे खे वॾो करणु आहे, इस्लाम जे गले मथे छुरी वाइणु आहे। से इस्लाम जो अॼु बंधारियूं पाण वटि हर चीज़ साहूकार थी वई आहे, हर चीज़ माशरो बराबरि आहे, माण्हू बराबरि आहे, माल बराबरि आहे। अॼु गुरबत कुरे में इस्लाम में, जेकॾहिं तव्हांखे ग़रीब नज़र ईंदो त इस्लाम अची वेंदो, इस्लाम ग़रीब नज़र अची वेंदो हर तरह से। इस्लाम यतीम थी चुको आहे, रस्मो रवाज आम थी विया, अल्लाह जा घर ख़ाली वैरान पिया आहिनि, इन जे अलावा बेपर्दगी ऐं हर नाईअ से न्यारियो, जंहिं नाईअ से न्यारियो, इस्लाम हिकदमि पाण वटि तबाह थी वियो आहे। ऐं जॾहिं पाण वटि को आफ़त करे, को मुसीबत करे, हुकूमत जी लेवल से हुए, अल्लाह जी तरफ़ से हुए, तंहिं पाण चऊं यार हाँ हद थी थी, पाण कयूं भई इहा हद नथी थी, 12 महीने मस्जिद में नाई ढोरे इहा हद नथी थी, रमज़ान में आवे फिरी रमज़ान में वे इहा हद नथी थी, अल्लाह जे रसूल निकाह कई उहा निकाह पसंदि न आई तो मड़े कई इहा हद नथी थी, ॿियो को थी करे थो त यार इहा हद थी थी हैं। मस्जिद ते यार हमला थी वेंदा, मंदरसे ते यार हाँ हुकूमतूं, भई तूं इस्लाम लाइ करे तूं लुड़क आईंदो आहे त तोखे ॾुख थिए, तूं मस्जिद में डरे न आई, मदरसे में पगार ॾिने न आई, मौलवीअ से लेवा देवा न आई, मदरसे में बचो न आई छॾे, न तूं सीमे में पेट ॿारी त अच न अल्लाह जे घर में रणी कर, अल्लाह खे चए मुंहिंजा रब तूं मदद कर। हिकिड़ो आहे जे पाण जहालत जे पौधे खे, जहालत जे वण खे, त नौजवान जो कोई ख़ुसूसन उन से मुंहिंजो इल्तिमास आहे। अल्लाह क़ुरान अज़ीम में सूरह अल काफ़, असहाब काफ़ जो ज़िक्र फरमायो आहे, जंहिं सूरत जी फज़ीलत जे बारे में अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, जेको माण्हू जुमे जो ॾींहुं तिलावत करे थो, अॻिले जुमे सूदी अल्लाह ताला उन लाइ करे 8 ॾींहं लाइ नूर करे छॾे थो। जेको माण्हू इन जो अव्वल लोहाई तो यादि करे लाहे थो, अल्लाह ताला उनखे फितना दज्जाल नु महफ़ूज़ रखे थो। इन सूरत जी एतिरी फज़ीलत आहे त इन सूरत में जंहिं माण्हू जो ज़िक्र थियो उनजी केतिरी फज़ीलत हो। ये केरु हुआ? चंद नौजवान हुआ जंहिं अल्लाह जी रज़ा लाइ करे, रब जी राज़ियत लाइ करे, अल्लाह जी ख़ुशनुदीअ लाइ करे, हुकूमत से टकराना, मुल्क के गवर्नर से टकराना, पर अल्लाह सुञातो है, रब सुञातो है, तने तना सीम में इन घार के हवाले थी वियो। अल्लाह के उन्हीं नौजवान जी अदा, अल्लाह के उन्हीं नौजवान की कुर्बानी, अल्लाह के उन्हीं नौजवान जो जज्बो एतिरो प्यारो लॻो, अल्लाह एतिरो राज़ी थियो, रब उन्हीं ते शफ़क़त कई, अल्लाह उन्हीं ते महिरबानी कई। क़यामत जी सुबुह सुधी उन जो नालो क़ुरान में ज़िक्र थींदो। ऐं सिर्फ़ु इहा आम ख़ासि न बल्कि हर 8 ॾींहं पढ़ंदड़ पढ़े था, हर जुमे जो ॾींहुं इन सूरत जी तिलावत थी थी, ने असहाब काफ़ जो ज़िक्र थी थी। ये कुरो हो, ये उन माण्हू जी कुर्बानी हुई। अलगर्ज़ पंहिंजा नौजवान जो कोरिया, ऐं नौजवान से चवां थो हुनजो मतिलबु ई न आहे जे पोड़े जो इस्लाम में कीअं न, बुज़ुर्ग जो कोरिया जंहिंजूं सफ़ेद दाढ़ियूं थी हुई, उमिरि खाई विया आहिनि। अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए, जहिड़ा हिकिड़ो बुज़ुर्ग माण्हू, पोड़ो माण्हू, जंहिंजी दाढ़ीअ में, जंहिंजे मथे में सफ़ेद वार अची विया आहिनि, उमिरि जे आख़िरी एंड में अची वियो आहे,
सॼी ज़िंदगी गुनाह कए, इन आख़िरी एंड जी उमिरि में अल्लाह जे घर में अची रब वटि जर पंहिंजूं बाहूं फैलाए थो, अल्लाह फरमाए थो, मुंहिंजे आका फरमाए, अल्लाह फरमाए थो, हुनजी सफ़ेदी हुनजी अखि, उनजी अछे वार खे ॾिसी मूंखे रहम अची वञा, हुनखे माफ़ु करे छॾिया। अल्लाह उहो न आहे जे पाण तानो ॾे कि भई सॼी ज़िंदगी तो गुनाह कए पिए, सॼी ज़िंदगी बदकारियूं कई आहे, सॼी ज़िंदगी माण्हू ते खोटा केस कई, हैर आयो ईअं न। अल्लाह फरमाए थो जर सफ़ेद वार खणी पंहिंजा हथ फैलाए थो त हुनखे माफ़ु करे छॾियो, अल्लाह माफ़ु करे छॾियो। अल्लाह चए थो मूंखे शर्म अचे थी सफ़ेद वारे वारे खे लौटाइण खे। पुत्र खे पीउ नो शर्म नथी अचे, जमाई खे सहुरे नो शर्म नथी अचे, मादरी खे काके नो शर्म नथी अचे, भाणे जे के मामे नो शर्म नथी अचे। अर्श अज़ीम जो रब फरमाए थो जहिड़े सफ़ेद दाढ़ी वारो ત્યારે મૂકે મૂસા માથે ફેલાય તો મૂકે એને જે અછાઈ जी शर्म अची था उन्हनि माफ़ु करे छॾियो। नौजवानो पाण लाइ करे इस्लाम असूल नाफ़िज़ कया आहिनि, अने इस्लाम जेको फैलायो, इस्लाम जो जेको पौधो पोखियो, इस्लाम जी जेको आबियारी कयो, उन में मिड़ी खां वधारे नौजवान जो किरदारु हो। अने अॼु इस्लाम खे जेको मिटाइण वारो माण्हू आहे, इन में मिड़ी खां वधारे नौजवान जो हथु आहे। ने अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जे क़यामत चोरी नौजवानी जो क़दुरु, जवानी जो क़दुरु क़यामत चोरी अल्लाह तबारक व तआला हिकिड़े हर इंसान से 5 सवाल कंदो, जंहिंमें अल्लाह तबारक व तआला ज़िंदगी जे बारे में सवाल कंदो। ये लोग ज़िंदगी ॾिनी कित घुमा गुज़ारे, उहो ज़िंदगीअ मां उकरंदो कीअं त ॿियो सवाल ठका कंदो, जवानी कित गुज़ारे, जवानी हुई जवानी जा अयाम कित गुज़ारे। इन जे तहत अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए व शाब नशा फी इबादतिल्लाह, इन अहिड़ी परिस्थितीअ में जहिड़ो सवाल जवाब जो सिलसिलो हूंदो, आसमान गर्मी फकाईंदो पियो, ज़मीन त्रामे वारी तपंदी, कोई सायो न हूंदो, कोई परछाइयो न हूंदो, कोई रोशनी न हूंदी। मुंहिंजे आका अलैहि सलातो सलाम फरमाए व शाब नशा फी इबादतिल्लाह, जंहिं नौजवान पंहिंजी नौजवानी अल्लाह जी इबादत में गुज़ारी हूंदी, अल्लाह उनखे पंहिंजे अर्श जी छांई हेठि रखंदो। तंहिंमें नौजवान में मर्द औरतूं मण शामिल आहिनि। अल्लाह जंहिं पंहिंजी ज़िंदगी नौजवानी जा ॾींहं, नौजवानी जहिड़ो उरूज मथे ज़िंदगी हुए थी, हर चीज़ करे सघे थो, उनजी चढ़ती लोही हुए थी, इन में पावर हुए थो, हर माण्हू हिनखे सॾु करे थो, जवानी हथ विझो था तैर जवानी जी इबादत जी अहमियत, तैर जवानी जी इबादत जो मर्तबो, तैर जवानी जी इबादत जी फज़ीलत वधीक वधई वञे थी। ने अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए इन ई इबादत जी एवज़ अल्लाह तबारक व तआला अर्श अज़ीम जो हिसाब नसीब कंदो। सिर्फ़ु एतिरो न बल्कि इस्लाम जहिड़ा आयो पाण वटि आयो घुरो, पाण हालत ख़राबु आहे, जे पाण वटि 2-4 ॾींहं पाण वेही रहो, पंहिंजो घर जी चुल्ह बंदि थी वञे। साहबा इकराम रिज़वानुल्लाह अलैहि अजमईन जूं अॻे अहिड़ी मिसालूं मिलंदियूं, जे साहबा इकराम दौर जाहिलियत में जेको जवानी गुज़ारे हो, ત્યારે इस्लाम में आया त उन जो सॼो कल्चर, उन जो रस्मो, उन जो हुलियो ऐं उन जो सॼो थियणु वेहणु सॼो तब्दील थी वियो। हा सो हूंदो हज़रत मुसाब बिन उमैर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे बारे में, जे मुसाब बिन उमैर रज़ी अल्लाह तआला अन्हु हिकिड़ो नौजवान इंसान आहे, इस्लाम जे दाख़िले खां अॻियां, इस्लाम क़बूल करण खां अॻियां हे माण्हू एतिरो ठाठ बाट से रहंदो हो, जे जोड़ीअ मथां जोड़ियूं ना कपिड़ा, जंहिं गलीअ मां मटे वेंदो उन गलीअ मां कलाक पुठियां ख़ुशबू अची वेंदी, माण्हू चवंदा हितां मुसाब बिन उमैर मटियो आहे, चवंदा हुआ हितां मुसाब बिन उमैर मटियो आहे। ही माण्हू जो इस्लाम में अचे थो, अल्लाह जो दीन क़बूल करे थो, अल्लाह जे दीन लाइ अगरि क़ुर्बानी ॾियणु चाहे थो, त मुंहिंजे आका अलैहि सलातो सलाम फरमाए मुसाब तुंहिंजो कुटुंब, तुंहिंजो कबीलो मदीने में मुंहिंजो हुकुम जे हलियो वञ, तो मदीने में अल्लाह जो दीन पकड़। हे माण्हू मदीने रवानो थी थो, पंहिंजा अहल अयाल हिते मदीने ननियाल उते वञे थो, उते वञी छुपे रुस्तम अल्लाह जो दीन, अल्लाह जो ऐं इस्लाम, अल्लाह जी दीन जी आबियारी उते मदीने में करे थो। जर साहबा इकराम हिजरत करे मदीने अचनि था त उते जेको पौधा पोखल वेंदा ही मुसाब बिन उमैर जा वेंदा। हे मुसाब बिन उमैर रज़ी अल्लाह तआला अन्हु जहिड़ा फौत थिए था, इंतकाल थिए थो, जेको ठाठ बाट से रहंदड़ माण्हू ऐं जंहिंजी लह मिजा पुठियां घंटो ख़ुशबू अची वञे, ई माण्हू जहिड़ा इंतकाल थिए थो, दुनिया मां रुख़सत करे थो, ત્યારે हिनखे झूड़ी नसीब नथी थिए, नंढड़ो कपिड़ो हुए थो। मुंहिंजा आका अलैहि सलातो सलाम वटि साहबा इकराम अचनि था, अल्लाह जा रसूल मुसाब खे क़बर में उतारे लाथो आहे,
पर हाणे मसलो को जो है कि अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कफन जो है जरा पग ढकियूं था तेरा मथो खुलो थी वञे थो, जरा मथो ढकियूं था तेरा पग खुला थी वञे था। ऐशो इशरत से रहण वारो माण्हू सारी ज़िंदगी पंहिंजी ज़िंदगी सारी उरूज से जीअण वारो माण्हू जंहिं इस्लाम में आयो है क़ब्र में उतरियो त कफ़न पूरो न जुड़ियो। मुंहिंजे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मुंहिंजे मुसाब खे मथे मथां चादर विझी छॾियो, पगे मथां असगर घास विझी छॾियो। इस्लाम की लाले पाले कीअं अचींदो, इस्लाम की पाण सम्झो वञे त किरे से हलियो अचींदुसि कीअं अचींदो। किथे किथे इस्लाम लाइ करे बांठा खणणा पवंदा, किथे किथे इस्लाम लाइ करे विरोधियूं करणियूं पवंदियूं। पाण हर कम लाइ विरोधियूं कयूं था, हिकिड़ो माण्हू उथी जी मुंहिंजी विरोधी इस्लाम लाइ करे कंहिंजी न आहे। नमाज़ मथां मुंहुं अचो तंहिं सां असीं बुटकी वियासीं, रस्म रवाज मथां मुंहुं अचो तंहिं सां असीं बुटकिया वियासीं। हिकिड़ो माण्हू अहिड़ी गवाही ॾे जे मुंहिंजी मां हिन सां अनबन आहे त इस्लाम लाइ न, ज़मीन मथां हूंदी, संग संगामतीअ मथां हूंदी, रोड रस्ते मथां हूंदी, ओटे मथां अंगण मथां वाड़ मथां वंडे मथां, इस्लाम मथां कंहिंजी पंहिंजी न आहे। इस्लाम लाइ करे उथिणो पवंदो। त ई चए जो मक़सदु आहे जो ख़ुशूस नौजवान जेको तबिको रहियो निंढड़ी चांहिरी वारो पधर ऐं अगठ वारो हिन सां मुखातिब आहे। निंढड़ियूं चांहिरूं पधर अगठ इन सां मुखातिब आहे जे इस्लाम आंखें पुकारे थो न। ई जवानी जेको आहे ही वण ते कण आहे, हे जेको सफ़ेद दाणी वेठा आहीं न इहे अहिड़ा न आया। हिन जी जवानी आई पुछो हे कई किलोमीटर था पैदल सरहदूं पार कंदा हुआ, पाण स्टेशन ते रहंदा पगर ते छिम थी रहंदा, गाॾियूं खपे थियूं, भला हिन जी जवानी कहिड़ी हूंदी। सरहदूं पार कंदा हुआ ही माण्हू ने कई कई किलोमीटर पध ही माण्हू हणंदा हुआ, पर पाण त स्टेशन ते पहुचूं त जीअं गाॾी न अचां घणे गाॾी न झुरियो वठो या नौजवानी पाण हींअर ई वण ते कर 4 ॾींहं हूंदी। इन जवानी जी इबादत अलाह वटि क़दुरु आहे। पंहिंजी जवानीअ खे अलाह जी दीन में खणी अचो, रस्म रवाज खे रफ़ा दफ़ा कयो, पंहिंजे मुआशिरे लाइ जागरूक थियो, ॿियनि जूं इज़तूं पंहिंजूं इज़तूं सम्झो, रस्म रवाज जूं लमा थी वञो, हर इज़त पंहिंजी इज़त सम्झो, पंहिंजे मुआशिरे खे इस्लामी मुआशिरो बनायो। जंहिं सूदी पाण नौजवान जागरूक न थींदासीं तंहिं सूदी इस्लाम मथां यतीमाई कीन ॿुधंदी, तंहिं सूदी इस्लाम पंहिंजो बलबूते मथे उभो कीन थींदो। ई मुंहिंजी आस रिक्वेस्ट, मुंहिंजी इल्तिजा, मुंहिंजो मशवरो आहे अर्श अज़ीम जे रब वटि दुआ गोया रब ताला जेकी मूं चयो अल्लाह पाण मिणी की हिन ॻाल्हि मथे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह ताला पाण में जेकी रस्म रवाज राइज आई अल्लाह मिणी की दूर फरमाए। रब्बुल आलमीन पाके मुत्तहिद बनाए। अल्लाह ताला पाके इस्लाम वारी ज़िंदगी गुज़ारण की तौफ़ीक़ अता फरमाए। रब जैसी जारे मज़हब इस्लाम मते कायम दायम रखे, पंहिंजो ख़ात्मो कर ईमान बिल ख़ैर मते करे। वमा तौफ़ीक़ इल्ला बिल्लाह। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिर व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिलहु फला हादिय लहु व अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लालहा व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी। दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि।